बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ई रिकॉर्डिंग करण खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि पियो सोचियां वेठो त जॾहिं ॻोठ ते रहंदा हुआसीं त ॻोठ जे ॿाराड़ीअ जो घरु नंढिड़ो पर हूं मैदान वग़ैरह त वॾो हूंदो आहे, त उते सुबुह सां उथी ऐं मां थोरा चांवर खणी ऐं ॿाहिरि अङण ते छॾींदो हुउसि त पोइ जेके कुकड़ वग़ैरह हूंदा हुआ त पहिरें ॾींहुं उहे आया ऐं पखी घटि आया, त मूं कोशिशि करे ॿिए ॾींहं ते साॻा ई ओतिरा ई चांवर खणी ऐं वरी जो छटिया त कुझु पखी झिरकियूं वग़ैरह इहे आया। इहा रूटीन तक़रीबन 6 महीना हली। 6 महीननि खां पोइ मूं महसूसु कयो त जेके उते झिरकियूं हुयूं उहे मुंहिंजे वेझो थियणु लॻियूं हुयूं। यानी जेकॾहिं आउं वेहंदो हुउसि कमरे में त उहे उन खट ते अची वेही रहंदियूं हुयूं, या कुर्सीअ ते वेहंदो हुउसि त भरिसां अची बीह रहंदियूं हुयूं। त हिकु ॾींहुं आज़मतो करण लाइ मूं अहिड़ो कमु कयो जो हिकिड़ी प्लेट में थोरा चांवर रखी ऐं मूं हीअं वधाए ऐं उन झिरकियुनि ॾिजो हीअं वधाए त हिकिड़ी झिरकी अचे उते चांवर खणी खाई ऐं जेको आहे सो उॾामी वई। त मूं महसूसु कयो त हुन पखियुनि खे केॾो भरोसो हुयो हिन इंसान ते, या मूं ते ईअं महसूसु पिया कनि त हीउ कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु न पहुचाईंदो, हुननि खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न पियो थिए। त असां इंसान अलाए छो इन कैफ़ियत में गुज़रंदा आहियूं, परेशानीअ वारी हालत में, या एॾो टेंशन में हूंदा आहियूं जो असांखे ख़बर न पवंदी आहे त असां ख़ौफ़ में वठिजी वेंदा आहियूं, भउ में वठिजी वेंदा आहियूं, ऐं असां एसि ताईं जो इहा तवकल ई न करे सघंदा आहियूं त अलाह साईं आहे जेको असांखे हर मुश्किल वक़्त में, हर ॾुखिये वक़्त में संभाले थो पियो। जॾहिं न असां इहे शयूं संभालणु शुरू कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे मुतमइन करणु शुरू कंदा आहियूं, त ज़िंदगी आसानीअ जे तरफ़ वधणु शुरू थी वेंदी आहे। असां नफ़्सियाती तौर ते ख़ौफ़ में वरितल हूंदा आहियूं, भउ में वरितल हूंदा आहियूं त जेकॾहिं हीअ शइ हीअं थी वई त हिन जो नुक़सानु हेॾो थी वेंदो।